कुरान जे दुश्मनन ते कुरान जे दुश्मन वडेरे ते अचो भाऊ अचो मौक़ो वठो साईं मौक़ो खणो ॾियो अचो वठो साईं जमाल हेॾो अचो तव्हां बीहो साइड में न न हेॾो हेॾे को जलेदा कुर्सी ते तव्हां मूंखे जलेदा अच्छा न भली बिन माण्हू साफ़ इनके जगह जो आम लोकल माण्हू साईं सवाल त इहो ई साॻियो त वाक़ई में जेको कलाम पाक खे नुस्ख़नि खे जेको आहे त शहीद कयो वियो आहे थाणे ते पहुता आहियो इंतिज़ामिया SHO उनजो छा FIR दाख़िल करण लाइ असां थाणे ते आहियूं। सभ खां पहिरियों त असां मालिकनि वटि वियासीं, मां वरी तव्हांखे ॿुधाईंदो हलां। असां उन्हनि सां तहज़ीब बि कईसीं ऐं उन्हनि खां हाल अहिवाल बि वरितोसीं। उहे FIR मां मुतमइन आहिनि त FIR असांजी मर्ज़ी जे मुताबिक़ थी आहे। असां उन्हनि खे यकीन ॾियारी आहे त न्याणी लावारिस न आहे, निंदड़की न आहे। असां तव्हां सां गॾु आहियूं। उन में कंहिं बि क़िस्म जी मदद जी ज़रूरत पवंदी त इंशाअल्लाह जमीअत उलमा इस्लाम अवां सां गॾु हूंदी हर मास ते। उन खां पोइ क़ुर पाक जी जेकी बेहुरमती थी, क़ुर पाक शहीद थियो आहे। असां उन्हनि खां कुझु नुस्ख़ा वरिता आहिनि। इहो तव्हांजे ज़हन में हुजे त रुगो हिकिड़ो क़ुर पाक शहीद न आहे थियो, हिकिड़ो क़ुर पाक जंहिंखे शहीद थियो आहे, जंहिंखे गोली लॻी आहे, उन सां गॾु उन क़ुर पाक जे हेठां सिपारा आहिनि, क़ुर पाक जूं चोलियूं पोतियूं आहिनि, उन्हनि खे अलॻि सां गोलियूं लॻियूं आहिनि। मां जेके ॻणियूं न हाणे हिननि सिपारनि में त 4-5 गोलियूं मूंखे हिननि सिपारनि में ऐं हिननि पोतियुनि में मूंखे नज़र आयूं आहिनि। सो एॾो वॾो ज़ुल्म थियो आहे। क़ुर पाक निधणको न आहे। असां हिते आया आहियूं। FIR जी कापी SHO साहिब असांखे ॾिनी आहे, जंहिंमें हुननि मेन FIR मर्डर जी FIR आहे। उन में हुननि ज़िक्र ॼाणायो आहे त क़ुर पाक खे बि गोली लॻल आहे। उन FIR में ज़िक्र ॼाणायल हिकिड़ी FIR आहे, धार न आहे। असां आया आहियूं त चूंकि मर्डर जेतिरा थींदा आहिनि, मर्डरनि जी अलॻि अलॻि FIR थींदी आहे क़तल जी। न कानून आहे हिकिड़ो, क़ुर पाक जी बेहुरमती आहे। इहो एॾो वॾो क़ुर पाक निधणको न आहे। असां क़ुर पाक जा वारिस मौजूदु आहियूं, क़ुर जा हाफ़िज़ आहियूं, असां क़ुर जा वारिस आहियूं। असां हिते आया आहियूं त असांजी क़ुर पाक खे शहीद करण जी अलॻि सां FIR दर्ज कई वञे। असां इहो मुतालिबु खणी SHO साहिब वटि आया आहियूं। उन चयो आहे त मां पंहिंजे बाला अफ़सरनि सां राब्तो कयां थो ऐं असां हिते वेठा आहियूं। जेकॾहिं असांजी FIR दर्ज कई वञे थी त ठीकु आहे, जेकॾहिं दर्ज नथी कई वञे त इंशाअल्लाह जमीअत उलमा इस्लाम पंहिंजी क़यादत सां राब्तो करे असां हिते इंडस हाईवे ते धरणो हणी वेंदासीं जेसिताईं असांजी FIR दर्ज न इहो ई मौक़ो सभिनी जो मच्छर थुलो